अरबी समुंड में इम्कानी सामूंडी तूफ़ान के ऐलान बाद गोलार्ची तहलके के सामूंडी पट्टी वारनि इलाइक़नि 0 पॉइंट अहमद राजो समेत ज़िले इंतज़ामिया पारां अलर्ट जारी किया वियो है। 0 पॉइंट के क़ाइम 1000 खां मथे घर माहीगिरनि जा क़ाइम आहिनि, जिन में इम्कानी तूफ़ान जो ॿुधी करे ख़ौफ़ हिरास रहण लाइ 200 खां मथे होड़ा समुंड किनारे पहुची विया आहिनि। माहीगिरनि सहाफ़ियुनि खे ॿुधायो त 50 खां मथे माहीगीर समुंड में वियल आहिनि, जिन सां अञा को राब्तो नाहे थी सघियो। हुननि चयो त अलर्ट त जारी कयो वियो आहे, पर असांखे ॿाहिरि कढण जो को बंदोबस्तु नाहे कयो वियो। होॾां डिप्टी कमिश्नर बदीन, असिस्टेंट कमिश्नर गोलार्ची, रेंजर्स जे ऑफिसरनि सां गॾिजी साहिली पट्टी जो दौरो कयो। ॿिए तरफ़ इंतज़ामिया पारां गोलार्ची जे मोनू टेक्निकल कॉलेज ऐं कैम्ब्रिज स्कूल जी नएं ठहियल इमारत समेत इलाइक़े में 5 खां मथे रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि, पर अञा ताईं उन्हनि कैंपनि में कंहिंखे बि नाहे आंदो वियो। इम्कानी सामूंडी तूफ़ान खे मुंहुं ॾियण लाइ सिहत, रेवेन्यू, पुलिस जूं मोकलूं ख़तमु करे खेनि फौरी तौर ते हाज़िर थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। वाज़े रहे त 19 मई 1999 में सामूंडी तूफ़ान साइक्लोन 2 जे नाले सां तूफ़ान आयो हो, जंहिंमें सरकारी अंगनि अखरनि मूजिबि 11 माण्हू मौत जो खाज बणिया हुआ, जॾहिं त मक़ामी माण्हुनि मूजिबि 200 खां वधीक माण्हू फ़ौत ऐं लखें बेघर थिया हुआ, जॾहिं त सवें लापता माण्हुनि जो अॼु ताईं को पतो नाहे पइजी सघियो।